अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी क़िस्त में छा वाक़ई रईस गफ़ार ख़ान हज भी करे सघंदो, उमिरे ते वञी भी सघंदो, या ओठो उन खे पहिरियां ई अहमद जे हथां ज़हर ॾियाए छॾींदो। ऐं इहो कमाल ख़ान इहो थी सघे थो नेक्स्ट एपिसोड में कमाल ख़ान जा वरी इहे साॻिए पेर अचण वारा आहिनि। छा उहो ॾिठो वारनि जो फ़ैसिलो कंदो मोटरसाइकिल जो, या वरी इन्हनि खे कुटको ॾींदो जंहिं ते रईस गफ़ार ख़ान चिड़ी वेंदो, तो में इंसाफ़ आहे कोन, तूं कोन सुधरदई, इहो कमाल ख़ान खे चवंदो। छा थींदो छा न थींदो अॻिए एपिसोड में अचो तव्हांखे ॿुधायूं था। पहिरियां इन वीडियो खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। पहिरीं ॻाल्हि दोस्तो, रईस गफ़ार ख़ान उमिरे जी वञण जी कोशिशि करे थो ऐं हिन चकर उमिरे ते वेंदो बि सही ऐं पूरी कोशिशि आहे, लेकिन उनजो रस्तो रोकण जे लाइ अॻी क़िस्त में तव्हां ॾिसंदो त ओठो जेको पोई क़िस्त में प्लान ठाहियो आहे उहो अॻी क़िस्त में लॉन्च कंदो। उन प्लान खे मतिलबु अहमद खे जेको कुझु सम्झाईंदो, अहमद उन ते अमल कंदो। अहमद हिन चकर फाथल आहे चुंगल में ओठे जे में। पोई क़िस्त में तव्हांखे ॿुधायोसीं त अहमद हथीको थी वियो आहे ओठे जे हथां। अहमद जेका कमु कया हाणे उहो क़ाबू थी वियो आहे ऐं ओठे जी कठपुतली आहे। ओठो इहो साॻियो रईस गफ़ार ख़ान वारो उन खां कमु वठंदो। हाणे तव्हां इन परेशानी में हूंदो, उमिरे ते रईस गफ़ार ख़ान पुॼंदो या ज़हर खाई मरी वेंदो, उन खे अहमद ज़हर ॾेई छॾींदो। इहो त हिकु ॿ क़िस्तां इन खे अञा लिखजियूं, इन खे लेट आहे, लेकिन जेको अॻी क़िस्त में थियणो आहे उहो तव्हांखे ॿुधायूं था पिया। ऐं ॿी ॻाल्हि इहा त रबनि ते इल्ज़ाम हणण जी बि कोशिशि करे रहियो आहे ओठो, जीअं वरी कमाल ख़ान जी बंदूक रबनि जे फिरियां, रबनि जी बंदूक ऐं कमाल ख़ान जे फिरियां। हाणे उहो रबनि जे मथां बि अॻी क़िस्त में हमिलो करण जी कोशिशि कंदो ऐं उहो हमलो जेको आहे अॻिते हली ओठे जी घाटे में पइजी वेंदो। लेकिन रबनि जे घर वारा सभु ईअं सम्झंदा त इहो कमाल ख़ान ई कयो आहे, छो त मीरा अॻे बि चवे थी वेठी कमाल ख़ान कान सुधरंदो। इहा हिकु जॻह बाहि ॿारण जे लाइ इहो कमु ओठो करे रहियो आहे ऐं ओठो फुल तयारु आहे, जंहिंमें अहमद बि उनजो साथ ॾियण वारो आहे। उमेदु आहे हीउ वीडियो तव्हां पूरो ॾिठो हूंदो। जे वीडियो पूरो ॾिठो आहे त सब्सक्राइब करे छॾियो। तव्हांजो सब्सक्राइब करणु बिल्कुलु फ्री हूंदो आहे, फॉलो करण बि फ्री हूंदो आहे। असांखे हौसला अफ़ज़ाई मिलंदी आहे, असांजो काफ़ी कमु थी वेंदो आहे। तव्हां महिरबानी करे सब्सक्राइब या फेसबुक पेज खे फॉलो कयो। अगरि फेसबुक पेज ते असांजो वीडियो ई ॾिसी रहिया हो त मथां लिंक ॾिनल अथव यूट्यूब चैनल जी, उन ते क्लिक करे यूट्यूब ते अची वञो। सभ खां पहिरियां अपडेट असां उते ॾींदा आहियूं, हर अपडेट ॾींदा आहियूं शोबिज़ जे हवाले सां। महिरबानी करे यूट्यूब चैनल ते अची वञो। असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।